अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती एपिसोड 42 जी प्रोमे सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। अॼु तव्हांखे अपडेट ॾींदासीं, हिकु ख़ूबसूरत अपडेट। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहियो त दोस्तों सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदासीं, साथ हलंदो रहे, लाट भरंदी रहे दोस्तों जी। त दोस्तों हाणे रहूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त जेको आहे त ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान जे पुट खे एसपी बचल जे हथां कॉल कराए ऐं हीअ चवराईंदो ईंदड़ क़िस्त में त तुंहिंजे पुट फ़िरोज़ ख़ान खे असां हाफ़ फ्राई करणु चाहियूं था, ऐं जीअं त पंहिंजे पुट खे तूं बचाए नथो सघीं। ते ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं चवणु लॻंदो त जे मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो त एसपी त छा, एसपीअ जो कुझु बि तव्हांखे हथु न ईंदो। ऐं एसपी बज़ार ख़ुदि ते पाण मौजूदु हूंदो, जॾहिं बचल खे नंबर ई पाण मिलाए ॾींदो त ख़ान बहादुर सां ॻाल्हाए मुंहिंजे मुंहं ते ऐं उनखे चओ त तुंहिंजे पुट खे असां हाफ़ फ्राई करणु चाहियूं था। जी दोस्तों, हीअ असांजी वीडियो तक़रीबन असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।